बोलो रहमदी नजर उधर ते वेंदा पिया हल पिया हिकड़ा मिनट दोस्त नहीं वे तुसा मैं खर्ची देदा हिकड़ा मिनट वाह तरसो खर्ची देदा वे उधर ते बहु परते थी बहु तुम्हें बहु मैं सब खर्ची देदा हिकड़ा मिनट उधर ते हिकड़ा मिनट बाबा गाल बुधो विड़ो ना फशरी न करो तुसा को मैं खर्ची देना उधर ते हां ये खर्ची ठीक है हल ये तेरी खर्ची विड़ो ना दोस्त से हां ये तेरी खर्ची देखो खर्ची देवा अच्छे तू सारी खर्ची हां हुन बिड़ावे ना हां हलियो वने उधर ते हां मामा अरे यार हिकड़ा मिनट ते कुडेंदा हिकड़ा मिनट दे जल्दी दे हां तकड़ न कर दरवेश गोलण दे दे यार तेरे लिए बच दे कोनी पेन no तेरे लिए यार कोनी बचे फिलहाल उधर कर यार हिकड़ा मिनट मैं बेंदा ते कुडेंदा हिकड़ा मिनट उठी गोला डोकर सब छोकरा गुडे छोड़िम तू उधर कौन करे सी बाबा नहीं उधर कर अरे वो दे कहीं अरे बीह तो सही हितों मां वञा त सही ओ पीर जी कजी ज़ियारत करे अचां का दुआ घुरी अचां चाची ता इन मुर्शिद जी ज़ियारत कयो आई दूधो खाओ मां शहर मां मोटंदुम पो ता के खई वलंदुम हा खयूं हल जाए मुखे घर ताईं इए न थे त मां वेठी हुजां हिते तू वञी घर निकरे अल्लाह कंदो चाची ये कोन थींदो पर इत्तेफाक आ जे विसरी भी वई पो भी घात दितल थई हा खैरा जे सिर दे खैर हुजे जे न तू मुखे वठी हली को हका जबल ते छडे अचे त उतो भी मोटी घर ईंदस पो इहो सोचो थई त मुझे मोटण खां पो वरी तुंहिंजो हशर छा थींदो ये बई टंगू भंगी गोदा दे मंडो टुंडो करे पिन ताई दिए जा अरे पिन राईंदी साई कोन घर जे चाउठ ते बधी छडींदी साई अल्लाह दे वदी खून ना ओ चाची तू वन मारे थियो हां वन व्याल ती कदिया हा मुर्शिदा हक वाह जा रंग लाए छड़िया थी ओ जंगल में मंगल करे छड़िया थी मुर्शिद तो जा करम है न रब अचो अमा अचो हक जे मुर्शिद खां फैज हासिल कयो हक अल्लाह मुर्शिद एड़ी का मेहर कर एड़ो को तावीज दे जो मां पांजे ने मोए कुराड़े के खाराया को कमाए असा जो त जीण हराम थी वियो वेले जे लाए था तरसो पिया मोछल को कहीं कमकार सा लगे त का जिंदगी आसान थे असा जो जीण हराम थी वियो मुर्शिद मेहर कर हक अल्लाह सच्चा मुर्शिद एड़ो को तावीजड़ो दे जो मां पांजे मुर्स के पियारिया को दिमाग में सच्ची सोच अचे से को हडन में सत अचे से वनी कमाए को चार पैसा आने त असा जो गुजर थे अम्मा
असांजो मुर्शिद हिन महिल पंहिंजी रमज़न आहे, विच में न ॻाल्हाए। जीअं तावीज़ सही लिखी ॾे, किथे ईअं न थिए त असर उबितो थी वञे। हक हक अल्लाहु हक हक अल्लाहु हक हक अल्लाहु हक हक। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, लॻे थो त मुर्शिद कामिल आहे। भाई दिल में न ॻाल्हाए। हक हक तो पहा सच्चा मुर्शिद मुंहिंजी तो पहा। खैरां तो अॻियां कुछ है त काफर थे। हक अल्लाहु हक 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 हक। वञी पंहिंजे मुड़ुस खे प्यार, हिन तावीज़ पीआरण खां पोइ तुंहिंजूं सभु मुश्किलातूं हल थी वेंदियूं। हक हक अल्लाहु। साईं मुर्शिद जेको हाल आहे सो नज़रानू पेश कयां थी। बाक़ी बस हे तावीज़ पीआरियांस, जे मुंहिंजो मुड़ुस कमाइण लॻो, कमाए घर कमाई आंदई त मां छेलो वठी उन जे कमाईअ मां तुंहिंजे पिण ते छॾे वेंदसि। इहो खैरां जो वाइदो आहे। हक अल्लाह हक अल्लाह हक अल्लाह। मुर्शिद कामिल हे तावीज़ पीआरियांस, पोइ ॾिसां त इहो मोह खगो कीअं नथो कमाए पियो। अलाए साईं यको विहारे सॼी चलाए था। सरजिस्ता सूर सामाई त सुख विया, इहे ॿई पूर मूं निमाणीअ नसीब थिया। तोबा तोबा, ओ मुंहिंजा मौला मुंहिंजी तोबा, छा थी वेचारी सां ज़ुल्म कयो आहे ज़ालिमनि। ज़ालिमनि खे ज़ुल्म कंदे कुझु बि कोन थियो। ख़ुदा जी का मार पवे न। ऐं ज़ुल्म केरु पियो करे? पंहिंजा सगा भाउ, उन्हनि खे पंहिंजे रिश्ते जी का सान्या बि न पइनि। अलाह ॾिसंदुनि मां, अलाह ॾिसंदुनि, ख़ुदा जी का मार पइनि। तोबा तोबा। मासी ख़ुदा जो वास्तो थी, हितां निकिरी वञ। छो वञाए था? जेकॾहिं जबार ऐं मजू अची विया त असांजे घर में क़यामत मचाए छॾींदा। मूंखे रोकियो अथऊं त नसीबा खे कंहिंसां बि न मिलण ॾिजांइ, एतिरे क़दुरु जो अम्मा खे बि हिन घर में नथा अचण ॾियनि। अम्मा चइबो त वॾा ज़ालिम आहिनि, तूं त कुझु ख़ुदा तरसी करी हा। हिन वेचारी ते केॾो न ज़ुल्म पियो थिए, तूं तुरंदो हिन खे दिलासो ॾीं हा। तूं हिन खे दिलासो ॾियण बजाए जेको हिन खे दिलासो ॾियण अचे थो उन खे बि रोकी पई। चाची मां त नसीबा मथां पंहिंजी ज़िंदगी बि वारे छॾिया, पर मूंखे ख़ौफ़ आहे किथे जबार ऐं मजो तोखे हिते ॾिसी कुझु करे न विझनि। ऐं सुञाणा सुञाणा तुंहिंजे इन्हनि कूंदरनि खे, इहे इन्हनि अबोझनि ते ई ज़ुल्म कनि था। जे मुंहिंजो नालो वठनि न त घर वेठे इन्हनि खे ॾींहं जा तारा ॾेखारियनि। ॾिस त सही वेचारी ग़रीब ते केॾो न ज़ुल्म कयो अथनि। बसि मां बसि न रो, सुॾकनि मां कुझु बि कोन वरंदई जेसि ताईं पंहिंजे इन्हनि ज़ालिमनि भाउ जे साम्हूं उथी न बीहंदी। चाची अधीअ खे कहिड़ियूं थी पटियूं पढ़ाए। अदा अदा मासी ई नसीबा खे ॾिसण। ओ ये भाॼाई विच में न ॻाल्हाए त ये ज़ुबान न कटे छॾे। भले वॾो आयो आहे वीचारो ज़ुबान कटण वारो। ऐं कुझु होश कर होश कर। निकुर मुंहिंजे घर मां, मां त चवां निकुर मुंहिंजे घर मां, मां अञा होश में आहियां। जे मां पंहिंजा होश में आहियां न त इहो वारनि हथ विझी घर ताईं गेले हलंदोसि आहे। वारनि में हथ लाइण त परे जी ॻाल्हि आहे, तूं मूंखे हथ लाए त ॾिस त मां तोखे ॿुधायां। हाणे हलण जी कर, मां त चवां हाणे हलण जी कर। नथो चवां त कबीरी वारो वञे थी ट्रीको कंदी। आऊं चवां थी मुंहिंजे वेझो आयो आहीं किथे। मां त चवां निकुर मुंहिंजे घर मां। वेझो ई मूंखे हथ लाथो अथई न त मोसा कढी छॾींदीसई। हा हल हाणे हल 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 हल। सुञाणा थी तोखे चङी तरह सुञाणा थी।
जन्नत सां थो वीचारो घर ओंद करे समझी अलाए छा थो पाण खे तूं जन्नत जी बेइज्जती कई आहे हाणे ख़बर पवंदई त जन्नत तुंहिंजो कहिड़ो असर थी करे वञा थी यार ठकर जा चातुस निकर अदा मुझे को भी रोना है वो मासी के घड़ो ही रोकियो पर मासी आ जाई तो के चयो हम न तसा बाहर वजो तो दर बंद करे छली कर अदा खबर न पई तो दर खुलल के रह जियो दर खुलल की रह जी सिद्धो सो छो नथी चवी त या तुजी लापरवाही आहे लापरवाही अते एडी गलती न थींदी अदा अते न थींदी हिकु चक्कर वधी असा जो कारो मुंह करे चुकी आहे ऐं ॿीहर इहो कारो मुंह करण सां नथा चाहियूं ऐं कन खोले ॿुधी छॾ अगर अदी भुल में भी दर खां ॿाहिरि वई न त अदीअ खां पहिरियां मां तोखे मारींदुसि ऐं हा हिन घर में अगर तुंहिंजी सॻी मां खेरा बि अचे न उन खे चओ न ॼाण न त तुंहिंजी टंगू भॼी इन खट ते ॾाढ़ छॾंदुमि रमते ओ अम्मा हेदे ताजू मथे में सूर पयो आ ॾाढो जी अम्मा जे अचे अमर हे त वठो खैरा जे सर ॾे खैर हुजे हे पाणी खणी वञो वञी पीउ खे पीआर अम्मा जेकर बाबा पानी घुरियो आ तो पोइ तूं छो नथी वञी पेरिस मूंखे छो थी चवें